ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन खे नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहिया आहियूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करियां थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 47 अध्याय जे ॿिए भाग में ॾिठो त श्री सुखदेव जी महाराज ॿुधाइनि था त कहिड़ी रीत गोपियूं पाण में श्री श्याम सुंदर जे बारे में ॻाल्हियूं कंदियूं हुयूं ऐं कीअं भंवरनि वांगुरु कंहिं भंवरे खे जले उनखे कासिद बणाए नियापा ॾियण लॻनि थियूं। सभई चओ जय सिया राम। अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 47 अध्याय जो 3 भाग शुरू करे रहिया आहियूं। श्री सुखदेव जी महाराज चवनि था, हे राजा परीक्षित, हिकु ॿी गोपीअ चयो, ए भंवरा, तूं कुब्जा जे अंग जे केसर पंहिंजे मथे ते लॻाए श्याम सुंदर जी आज्ञा सां जे मूंखे कोठण आयो आहीं, जॾहिं मां कुबरी दासीअ जहिड़ी बि न आहियां, तॾहिं उते हली छा करियां? तंहिं करे तूं मथुरा में वञी कृष्ण ऐं कुबरीअ जे रूबरू संदसि जस ॻाए। जहिड़ी तरह मारी बन में सरंदो वॼाए हिरण खे पकड़ींदो आहे, तहिड़ी तरह मोहन प्यारो बि मुरली वॼाए असांखे पंहिंजे प्रेम जे ॼार में फासायो आहे। सभई चओ जय श्री कृष्णा। प्यारा भक्तों, जंहिं वक़्तु हू गोपी भंवरे सां इहे ॻाल्हियूं करे रही हुई, तंहिं वक़्तु ललिता सखी चयो, ॿुधो प्यारी, श्री कृष्ण फ़क़ति हिन जनम में कठोरपणो कोन कयो आहे, पर हमेशह अहिड़ी तरह कपट कंदो आयो आहे, जीअं त श्री राम अवतार में वाली नाले बांदर खे बिना अपराध मारियाई ऐं सूरपंखा रावण जी भेण जाम मथसि मोहित हुई, तंहिंजो नक वॾायाई ऐं वामन अवतार वठी राजा बलीअ वटि वञी 3 कदम पृथ्वी दान घुरी। जॾहिं उन ब्राह्मण सम्झी संकल्प ॾिनसि, तॾहिं पाण विराट रूप धारे 2 कदमनि में 14 लोक हेठि मथे जा मापिया ऐं 3 कदम में पृथ्वीअ जे बदिरां राजा बली, जेको वॾो धर्मात्मा हो, तंहिंखे पाताल में मोकिलियाई। उन खां सवाइ ॿिया कम कपट जा उन कया, से कहिड़ा ॿुधायां तव्हांखे, उन्हनि जो शुमार थी नथो सघे। जे तव्हां चओ त वरी अहिड़े कपटी आदमीअ सां प्रीत करे छो एतिरो दुख थी खणी, त ॿुधो मां कहिड़े लेखे में आहियां। जॾहिं वॾा राजाऊं बि उन जी स्तुतीअ में कथा ॿुधण सां घर ॿार ऐं राजपाठ स्त्रियूं औलाद सभु कुझु छॾे मुक्त थियण वास्ते जंगल में हलिया वञनि था, उन मोहिणी मूरत जी सोह ॾिसी देव कन्याउनि जो चित बि जाइ नथो रहे, जो हाल तव्हां पंहिंजी अखियुनि सां ॾिठो आहे। ॿी गोपीअ चयो, मां नथी ॼाणा त श्याम सुंदर खे पंहिंजे विछोरे में असांजे प्राण वठण मां कहिड़ो गुण प्राप्त थींदो जो ईअं करे थो। ॿी चयो,
ए बंवरा असां मोहन प्यारे सां ईअं ॼाणी प्रीत लॻाई त कंहिं ॾींहुं निभंदी, पर हू पंहिंजे मुश्कण सां असांजो मन चोराए अहिड़ी तरह जुदा थी वियो ॼण त सुञाणे ई कीन। जे मां उन जी अहिड़ी कठोरताई ॼाणा हा त साणस प्रीत कॾहिं बि न करियां हा। ॿी गोपीअ चयो, हे सखी, तो कोन ॿुधो आहे त कुब्जा जा दैतनि जो जूठो खाईंदी बानी चवाईंदी हुई, तंहिंखे हींअर श्याम सुंदर पटराणी कयो आहे। इहा ॻाल्हि ॿुधी असां शर्म जे करे कंहिंखे मोह बि नथियूं ॾेखारे सघूं। ॾिसो, जंहिंखे नारायण ऐं दीन दयाल चवनि था, सो धर्म ऐं दया खे भुलाए अहिड़ो निर्दयी थियो आहे, जो टे को पंधु करे असांजे दुख मिटाइण वास्ते नथो अचे, फ़क़ति नियापो मोकिले असां दुखियनि जे फटनि ते लूणु थो पुरके। ॿी सखी चयो, ए भंवरा, तूं ज़रूरु उन चित चोर खां पुछिज त भला इहा कठोरताई छॾे कॾहिं बि पंहिंजो दर्शन ॾींदे या न। हे उद्धव जी, श्याम सुंदर असांजो चित चोर नंढपण जी प्रीत सबबु कॾहिं असांखे यादि कंदा आहिनि या न। इहो ॿुधी ॿी गोपी उनखे जवाबु ॾिनो, हे सखी, हींअर श्याम ऐं बलराम मथुरा वासियनि महासुंदरियनि ऐं चतुर स्त्रियनि जे वस थी उते मौजूं वठनि था, ऐं असां गुंवारियनि खे यादि कीअं कंदा। पर जेकॾहिं असां अॻे ईअं ॼाणूं हा त छा उन्हनि खे ओॾां वञणु ॾियूं हा। सभई चओ जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 47 अध्याय जो 3 भाग संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चओ जय सिया राम, राधे राधे।